लखे रुपया खर्च करे पद मरहूमीन जे याद में टूर्नामेंट कराइंदा ये आया न सजी रात हुए करे रात जो करे ॾींहं जो जे रात जो तो लखे रुपया खर्च करे वही बत्तियूं हणाए वो सजी रात ये बाल के पिया कुटींदा आहिनि उनमें जेके वेंदा आहिनि न उनमें MP MNA वज़ीर मुशीर DC SSP वॾा वॾा ऑफिसर और हुननि जो इहो अक़ीदो हूंदो आहे त असांजे वॾनि खे पर वॾा अक़लमंद खुदा परस ऐं पंहिंजे वालिदैन जा उहे ख़ैरख़्वाह जिन पांजे अबे जे लाइ अमर जे लाइ वालिदैन जे लाइ पंहिंजे मरहूम जे लाइ उन क़ुरान जी महफ़िल सजाई मिल में क़ुरान खानी हुई ते क़ुरान खानी पे सेठ मुंहिंजो आयो उन मूंखे चयो त क़ुरान खानी जाइज़ आहे इहो मूंखे लिखत में ॾियो तो कुरान खानी जी हले पई त उन कुरान खानी में शेखुल हदीस उस्तादुल उलमा हजरत मौलाना मुफ्ती खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह साजर फरमा वठा थे और सेठ चयो त ये कुरान खानी जायज़ है मरहूम जे लाइ के करे जीएम साहब आदरान जी वालिद फोती हुआ उन जे लाइ कुरान खानी कराई त चयो त सबूत ॾियो मुफ्ती साहब ने बनो पड़ी और मुफ्ती साहब हजरत मौलाना मुफ्ती खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह लिखियो उन्होंने हदीस लिखी त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको अल्लाह जो बानो कब्र में वने दुनिया छॾे थो फोतो थे कब्र में वने तो आलम बरज़ख में फोतो उन जो मिसाल के पानी में बुॾंदड़ जो जेको साईं जवाब जे पानी में को माण्हू बुॾंदो आहे पोइ सहारो मोलींदो आहे अलाह करे जो सहारो मिले तो छिके ॿाहिरि कढे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो क़ब्र वारो माण्हू सहारे जे इंतज़ार में हूंदो आहे उन जो अज़ीज़ उकारब रिश्तेदार पुटु न्याणी या उन जे औलाद मां जी फैमिली मां को ईसाल सवाब कंदो आहे त उनखे सहारो मिले तो वालिदैन अजीज कारब या मिटन माटन के रूह के राहत पहुंचाने जे लाइ के सुकून पहुंचाने जे लाइ को बदतरीन तरीको आहे ये कुरान जो महफिल कुरान में बुधायो कि अल्लाह ने कुरान में दुनिया मुख्तसरा दुनिया आरज़िया ये दुनिया खत्म थी वेंदी अल्लाह तबारक व तआला तव्हां असां खे खबरदार कयो आहे क़यामत जो मंज़र अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में इरशाद फरमायो आहे अल्लाह ताला फरमाया या अय्युहन नास तक़ू रब्बकुम इन्ना ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत वतरा कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वतरा अन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद अल्लाह फरमाए दुनिया जा इंसानो या अय्युहन नास या इंसानो इत्तकू रब्बकुम अल्लाह कौन इन ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम एक सिलसिलो तमारो एक धमाको तमारो अल्लाह फरमायो धमाको जेको क़यामत जो ॾियारो हूंदो इहो एॾो होलनाक ॾियारो ऐं दहशत वहशत वारो ॾियारो अल्लाह फरमायो ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत वतरा कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वतरा अन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा शैउन अज़ीम हर शइ खां वॾो धमाको आहे हर शइ खां वॾो जेको रोक टोक वारो धमाको हूंदो अल्लाह फरमाया दुनिया वारो उन ॾींहं जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा माण्हू अल्लाह जे अज़ाब जे करे हूंदा जेको माण्हू नशे वारो हूंदो आहे कंहिंखे महसूस थींदो आहे
दुनिया में और इन शायद नशो कयो आहे जिनकी कैफियत अहिड़ी थी वई आहे अल्लाह फरमाए थो न यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुरदिअतिन अम्मा अरज़त व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वो एॾो वॾो तबादलो हूंदो हामिला तुंहिंजा ॿार ते बाकरी पवंदा उनखे ख़बर ई कंहिं माहौल जी कोन हूंदी अल्लाहु अकबर कबीरा दुनिया वारो तव्हां ई असांजे आरो वो ॾियारो अचण वारो माण्हू चवंदा शादी बेहोशा इन नशो कयो आहे अल्लाह फरमाईंदो न न न इन नशो त कोन कयो हूंदो मां अल्लाह जो अज़ाब हूंदो इहे उन में गिरफ़्तार हूंदा अल्लाहु अकबर मुझे अजीज दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अल्लाह ताला फरमायो कलाम मुक़द्दस जे अंदर अल यौमा नख़दिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम ए दुनिया जा इंसानो क़यामत जे ॾियारे इन दौर जे अंदर वॾा पाण खे ॾाढा सम्झण वारा वॾा सही न माण्हू वॾा फ़क़ीर माण्हू जेके अक्सर करे राम को मजाक उड़ाईंदा अक्सर करे जेको आहे दीनी महफ़िल का पाण तनत्र प्रमाण के रोकींदा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इन जे सिफ़ान ते मुहर लॻाई वेंदी हथ पिया ॻाल्हाईंदा पेर पिया ॻाल्हाईंदा अल्लाहु अकबर कबीरा मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो हिन दुनिया में तव्हां मेहमान वारो रहणो चंद साल जी जिंदगी आहे मेरे खुदा जे वास्ते मेरी पंहिंजे रब सां न फिटायो रब असांखे पैदा कयो आहे हाय इंसान तोखे छा थी वियो आहे लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासा व यहबु लिमन यशाअ الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما इंसान जी औकात आहे अल्लाह अकबर कबीरा हे उहो इंसान जी इंसान पंहिंजी पैदाइश ते तूं नज़र कर अल्लाह तोखे कीअं पैदा कयो आहे औरत ऐं मर्द पाण में मिलिया माउ खे बचो औलाद औलाद पर माउ खे बचो प्यारो पीउ खां वधीक छो हूंदो आहे अल्लाहु अकबर औरत ऐं मर्द मिलिया माउ जे सीने मां फुड़ो किरियो औरत जे सीने मां फुड़ो किरियो मर्द जे पुठी मां फुड़ो किरियो ज़ाल मुसद मिलान अल्लाह के रहम में यो कतरो दाखिल करे इंसान पैदा कयो इंसान मां जे सीने जी पैदा का अल्लाह अल्लाह अकबर केॾो फ़र्क़ु आहे मां के बच्चो वधीक अज़ीज़ आहे छो जो मां जे सीने जी पैदाइश आहे पीउ जे पुठीअ जी पैदाइश आहे अल्लाह फरमाए इंसान पंहिंजी हुन औकात ते नज़र कर ते मां रब करीम तोखे पैदा फरमायो मां अल्लाह जने तोखे ठाहियो जना रहम जे अंदर कतरो किलो कतरे कण का बाद में गोश्त जो टुकड़ो तैयार थियो गोश्त जे टुकड़े थियण का बाद में जॾहिं उहो वॾो थियो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जेको आहे हॾा बि ॾिना इंसान जो नक्शो तैयार थियो रब फरमाए मां अल्लाह तबारक व तआला जी मर्ज़ी आहे हिनखे पुटु कयां मां रब जी मर्ज़ी नियाणी कयां मां अल्लाह जी मर्ज़ी अल्लाहु अकबर कबीरा ए इंसान रब करीम तव्हांखे मां जे पेट जे अंदर एॾो सुहिणे नमूने रब करीम तव्हांखे पैदा फरमायो हाणे इहो इंसान पैदा थियो जॾहिं इंसान में रूह पियो इंसान में सौ पियो इनखे खाधे जी ज़रूरत हूंदी आहे अल्लाहु अकबर मां जे पेट जे अंदर पंहिंजे रब खे चयो ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजे लाइ खाधे पीते जो इंतज़ाम फरमा अल्लाह फरमायो मुंहिंजा बाना घबराए न मां रब करीम तुंहिंजे हाल खे ॾिसी रहियो आहे अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला मां जे नाले जे ज़रिए तो असांजे खाद पीत जो बंदोबस्त अल्लाह तबारक व तआला मां जे पेट जे अंदर कयो
यो नवां महीना इंसान मां जो पेट में आ उनको बाद मेरे को बाहर निको आ सुभान अल्लाह बाहर आयो हर बारो तवार टुआ मर्द हुजे पटड़ो हुजे न्याणी हुजे अल्लाह अकबर दुनिया जे दर्ज देई दो आ तो रोंदो आ मां जे पेट जे जी खुराक है बाहर जने इंसान आयो आ नारो कपियो वयो खाद खुराक को जरियो हो वो बंद थी वयो अल्लाह अकबर हाने रोए पियो दाऊ को करे अल्लाह तबारक व तआला के तसल्ली दी ओ मुजाबा रोवन की जरूरत ना है एक दर तुरो बंद थिया तमारा पतुंजा ब दरवाजा खोलिया उन सादा फिटायो नमाज न पढ़न अल्लाह का फिटायो यो इंसान अल्लाह अकबर वडो थियो हाय नदी उम्र 2.5 साल थी वया अल्लाह तबारक व तआला हिकड़ो दर बंद के सब दरवाजा खोलेइस सुभान अल्लाह नजरा में न के अचिया हाने मां हुन जा बुबा छडाया अल्लाह फरमाया मां अल्लाह जा बाना हिकड़ो दरवाजो बंद थी ब दरवाजा खोलिया माए हाने ब दरवाजा बंद थई नंद नहीं करे मार मा हजारे दरवाजा खोले तुनी परवरिश को अल्लाह का अलल इंसान हीन मिन अद्दहर लम यकुन शैयन मज़कूरा ए इंसान तो के छा थी वयो हुआ मां रब करीम जा एडा वडा तुझे मता एहसान एडी वडू तुझू मेहरबानियूं एडा वडा मां रब जा तुझे मतो करम नवाजू एहसान मां अल्लाह के छड़े तू काडे हयो मारा करीम के छड़े कादे गलियो हुयो अल्लाह एतरी मोहब्बत कंदो आ पाजे बाने सा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज कयो ओ मुझे रब करीमा मां मोहम्मद जी दिल चाहे थी त क़यामत जे दिहाड़े मां पंहिंजी उम्मत खां पाण हिसाब किताब मुझा अल्लाह ओ मुझा करीम रब मेहरबान मौला मां मोहम्मद जी दिल चाहे थी त क़यामत जे दिहाड़े मुझी उम्मत जो हिसाब किताब मां मोहम्मद जे हवाले कयो वने मां पंहिंजी उम्मत का हिसाब किताब पाण वटि उठा अल्लाह फरमायो न रब जा फरमायो ना मुझा रब छो छाजे करे रब फरमायो मुझा महबूब नबी मुझा दिल नबी मुझा अना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे करे तुझी उम्मत मुखे एडी प्यारी तवां जे करे तवां जी उम्मत एडी रब करीम के प्यारी जो तवाजी उम्मत जा के एड़ा गुनाह महबूबा तुझे उम्मत जा के एड़ा गुनाह जो मां रब तवा के भी बुधाए नथो चाया मां ये माफ कर छड़ियो दमशक जी जामिया मस्जिद को खतीब अरबी में एक तकराई मारा को वाक्य बुधाया दमशक जी जामिया मस्जिद जो खतीब दमशक के कब्रिस्तान जो वाक़ो तो लिखे बुधाया तो तकरीर में अल्लाह के तो दा एको मानो उदो को कब्र छोड़ दो गौर कन के एगो उदो एको मानो उदो कब्र छोड़ दो वो एक औरत उन जिक्र उन के जो बाबा जेका तव्हांजी जरूरत आहे असां ॾियण जे लाइ तयार हूं तव्हां हिकिड़ी क़बर तयार कयो हुनजो अम्मा इहो ई त कमु हिन जे करे त मां वेठो हूंदो आहे मुंहिंजे रोटी रोज़ी जो ज़रियो बि इहो ई आहे उहो वाचो थो लॻे अल्लाह अकबर मां क़बर तयार कई क़बर तयार कई दुआ अम्मा पोइ आहे 4 माण्हू सिर्फ़ हुया जेके लौश खे कुलो ॾेई करे आया मानसी करे हैरान थी वेन को गरीब मानू ए मिस्कीन मानू इतना भी 4 सिर्फ 5 मानू ने लाश दा गदी आया खैरा मुझे कोर दा ताल्लुक न मन का तफसील पूछा
उन जो मां कब्र में लथुम ॾिठुम त नौजवान छोकिरो आहे लाथो मांस कब्र में लहद में लाथो मांस त मां बेहोश थी वियुसि जो बात अजीब बात जो मां बेहोश थी वियुसि वो ॿाहिरां जेके माण्हू आहे उन्हनि मूंखे ॿाहिरि कढियो ॿाहिरि कढी करे मां त बेहोश मूंखे सुम्हारे छॾियो उन नौजवान जी तक़सीम कई तक़रीबन 2 ॾींहं गुज़रिया 15 ॾींहं 20 महीनो केतिरो टाइम गुज़रियो उहा सादी अमल वरी मोटी आई कि अबा कब्र त खोटजांइ और अमर हाओ वरी मूं कब्र खोटी कब्र खोटण खां बाद में अल्लाह ॾिठुमि त इहे 2 माण्हू आहिनि लाश खे कादनि मां उन लाश खे लहद में लाथो पर जेको मां मंज़र ॾिठो पहिरियां बेहोश थी वियुसि उहो बेहोश न थियुसि तदफीन थी मां पोड़ी अमर खे बाह मथो जुमण मुंहिंजी अम्मा मुंहिंजी माउ मूंखे 2 मिंट तुंहिंजा खपनि जी बाबा अम्मा पोड़ी इहो जेको पहिरियां नौजवान छोकिरो जंहिंजो लाश तूं खणाए आई इहो केरु हो जी अब्बा इहो मुंहिंजो पुटु हो छा कंदो हो मदरसे जो तालिब हो मुंहिंजो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं मूं हुनखे कब्र में लाथो त पूरो जन्नत जो मंज़र मुंहिंजे खुली जन्नत जा मोहल्ला खुशबू नहरूं वादियूं ये वॾा वॾा मोहल्ला जन्नत जो मंज़र ॾिसी मां ताब सही न समुझ मां वियो मां बेहोश पर मां पहलो तो मां बेहोश थी वियुसि ऐं हीउ भला केरु हो जो हाणे लाश आगे दफ़नायो जी अब्बा इहो असांजे पाड़े जो हिकिड़ो दुकानदार हो मुंहिंजे पुट खे मदरसे जो टोटल ख़र्च इहो ॾींदो और अम्मा अल्लाह की ज़ात जो कसम आहे इन जी जन्नत भी मां पंहिंजे अखियुनि सां उन चयो इहो मंज़र ॾिसी मां कब्रिस्तान वारी टूटी छॾी दमशक जामिया मस्जिद में आयुसि उते वॾो हिकिड़ो हाल मुफ़्ती हुयो मां वटि वञी करे ज़िक्र कयो मां क़िबला ही वाक़ियात मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा पहिरियों बि वाक़ियो ॿुधायोमांसि ॿियो वाक़ियो बि ॿुधायोमांसि अल्लाह जा वली हज़रत मुफ़्ती साहब महिरबानी कयो मूंखे पढ़ायो मां बि आलिम कंटो कयां अल्लाहु अकबर कबीरा 45 साल माण्हू जी उमिरि हुई 45 सालनि जी उमिरि में हुन मदरसे में दाख़िला वरिती आलिम थियो उन खां बाद में भी उन 45 साल पढ़ायो 45 साल पढ़ाई 45 साल खां बाद में वो दुनिया में रुख़सत थी वियो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो पंहिंजे लाइ सदके जारिया पैदा कयो हिन दुनिया ते दुनिया ख़तम थियण वारी शइ आहे कुल मताअ दुनिया क़लील दुनिया ख़तम थी वेंदी दुनिया में का शइ न रहंदी कुल मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह फरमाए दुनिया वारो दुनिया खत्म थी वेंदी मां अल्लाह जो नालो बाक़ी रहंदो दुनिया खत्म थी वेंदी हे तव्हां तॾहिं वञी करे लैन कई दो तव्हांजो ताल्लुक़ उलमा सां हुजे मस्जिद सां हुजे मदरसन सां हुजे अल्लाहु अकबर कबीरा जेके आलिम मशहूर थींदा तव्हां जॾहिं अतर अतार जे दुकान ते वेंदो तव्हांखे ख़ुशबू ईंदी जो सभु हुते अतर पिया ख़ुदा जे वास्ते नौजवान तबिके खे ग़लति सोच खां बचायो तव्हां पाण ई पंहिंजे औलाद जो रुख़ मदरसन जे तरफ़ कयो हीअ आलिम जो अॼु तव्हांजी सोबत तव्हांखे असर पवंदो तव्हांजे औलाद ते असर पवंदो ये जॾहिं ॿार क़ुरान जा हाफ़िज़ आलिम थिया न्याणियूं तव्हांजूं आलिमा थियूं जॾहिं दुनिया में तव्हां अखि ॿूटींदव रब करीम तव्हांजे लाइ जन्नत जो इंतज़ाम कंदो अल्लाहु अकबर असांजे इलाइक़े में रिंद जो ॻोठ आहे कोट मीर रिंद
मस्जिद ही नड़ी न को तक वाक़या बया गाल समझ में अचे नड़ी मस्जिद मौलवी साहब जो मस्जिद जेतिरो वॾो ठाहे पाड़े में एकड़े पोड़े जो घर हो पोड़े के घुरायूं बाबा जी अल्लाह को के खुश रखे यार मस्जिद असांजी नंढड़ी आ बिने कण ते तुंहिंजो घर आ मेहरबानी कर जागा थोरो टुकड़ो असांखे प्लॉट ॾे त मस्जिद वधायूं अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर पोड़े के दे ये लग पोड़े ॿुधाओ अखियुनि मां पाणी वही आयो रोई ॾिनई बाबा अब्बा पुत्र जे अल्लाह जे घर के मुझे प्लॉट की जरूरत है तो मां घर ही अल्लाह दे नाले ते वक़ूफ करे वनी बी जाए न जाता अल्लाह ताला तो के खुश रखे असा के थोड़ो प्लॉट 200 फुट खपे बाबा साईं जिते दिल चाहे वही तरफ़ी रखो अल्लाहु अकबर मस्जिद ठही वई मस्जिद और थी वई ॾाढो जमायती सुकून सां नमाज़ूं पढ़ंदा हा आख़िरकार दुनिया फानी अल्लाहु अकबर कबीरा पोड़ो वेचारो सहीफ़ थियो घुरायो थियो सफ़ा वञी करे वेचारो सहीफ़ थियो बीमार थी पियो तबियत काटे के ख़राब थी वई फरीदाबाद उनके खणी आया डॉक्टर वट खणी आया पोड़ो बेहोश थियो बेहोश थियण खां बाद में हुनजी अखि खुली पुट खे चईंदा अब्बा असांजे पाड़े वारी मस्जिद खुदा जो कसम जन्नत में गिल उदी वञे कलमो तय्यब कलमो शहादत पढ़ी अल्लाह के प्यारो मुझा अजीज़ो दोस्तो खुदा जे वास्ते एड़ा कम कयो नेकिन जा कम कयो रब करीम के अची रज़ा जा कम कयो एड़ा कम न कयो जेको तहां जे ला वबाल बणजी वने तहां जो अजीम जेको सदके जारियो तहां औलाद पर औलाद के नेक साले बनायो पर बच्चन के कुरान पाक रो हाफिज़ कारी बनायो इहो तहां जो सदके जारिया एको बुजुर्ग अल्लाहु अकबर उन ख्वाब लदो पागोट जे कब्र फलाने कब्रिस्तान में वयो उन कब्रिस्तान में कब्र मां माण्हू थिया कब्र मां माण्हू थिया के शयूं पिया मिलनि ज़रा ज़रा पिया मिलनि अल्लाहु अकबर बुज़ुर्ग जो मां सॼो लकाओ पे ॾिठो हिकिड़ो माण्हू कब्र मां ॿाहिरि थियो कुर्सी उनजी पई आहे कुर्सी ते टेक ॾेई वेही रहियो आहे मां उनखे चयो अल्लाह जा वली आहे ही माण्हू चाटा कनि हिन चयो नेकियूं पिया मिलनि नेकियूं जेको उनजा ईसा अलैहिस्सलाम जो औलाद को ईसा अलैहिस्सलाम कंदो आहे उहे जेका ज़रूरत नेकियूं जा था मिलनि मां चयो तूं नेकियूं नथो मेरी छा सबब आहे उन चयो अल्लाह जो मुझे फज़ल आहे जो मुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ आहे रोज़ाना एतिरियूं मूं वटि नेकियूं जे तरफ़ां ईंदियूं मां मेरे ही न आ सघंदो मुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ आहे हिन जे करे मूंखे नेकियुनि में हिन जी ज़रूरत ई न मुजाहिदो दोस्तों पंजे बचन के कुरान पाक रो हाफ़िज़ कयो उलमा से मोहब्बत रखो उलमा से ताल्लुक रखो महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर मदीनो मदीने के बराबर यसरब जो नालो हूंदो बादशाह को गुजरो उन जो नालो आहे तुब्बा छा तुब्बा उते जने यसरब में पहुंचा छकल हुया सामान लाथो बादशाह सलाम को मान जो इंतजाम कयो बादशाह सलाम सा 400 आलिम गढ़ा 400 आलिम गढ़ा मानी खान का बाद में बादशाह की जो बादशाह सलामत जी अल्लाह साईं तवा के असा के जमीन के आसमान के 14 तबक हुरूफ फलक जमीन भी समान भी मकीन भी मकान भी ये सारी खुदाई के हस्तियत दे करे अल्लाह पैदा किया और जो नालो मोहम्मद वो आखिरी नबी हुंदो उन आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब करीम हिन शहर में ईदा पर जिंदगी ॾाढी हिते गुज़ारींदा साईं जी क़ब्र अनवर भी हिते बादशाह तो को ॻाल्हि ॿुधो तव्हां हिते रहो पैसा मां थो ॾियां तव्हां पंहिंजा घर ठहिरायो साईं जन जी अल्लाह जो महबूब आखिरी नबी जॾहिं अचनि उनखे मुंहिंजा सलाम बाज़ रखिजो मुझा सलाम
ऐं उन महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन जे लाइ डबल मंजिल की जगह ठहरायो डबल मंजिल कोई आलम सगरा ते रहा 400 उन्हनि घर ठहराया नबी करीम अलैहिस्सलाम जे लाइ उन्हनि बहितरीन हिकिड़ो डबल स्टोरी घर ठहरायो बहरहाल जिंदगी गुज़रंदी वई टाइम गुज़रंदो वियो वक्त गुज़रंदो वियो अल्लाहु अकबर कबीरा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे साईं जन मदीने तैयब बातन अल्लाहु अकबर वो मदीनतुल मुनव्वरा जा खुश नसीब माण्हू जो मासूम न्याणियूं मासूम ॿार जबरन के खबर पई तो अल्लाह जो आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था अल्लाहु अकबर वो पहाड़ पे चढ़ी साईं जन शान में शेर अचे तलाउल बद्र अलैना मिन सनियातिल वदाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाहि दाई अल्लाहु अकबर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छड़े करे मुझे महबूब मदीने पहुंचा सहाबा इकराम और इस्तकबाल के अल्लाह दे महबूब जो नबी करीम अलैहिस्सलाम के सहाबा इकराम अर्ज़ कयो अल्लाह दा महबूब मोदी दावत कयो यो के तो अल्लाह दा महबूब मुझे घर हलो तो के तो अल्लाह दा महबूब मुझे घर हलो अल्लाहु अकबर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचो इन साहबी जे घर में जब कहीं नाराज थी दो इन दे घर में जब कहीं नाराज थी दो अल्लाह दे महबूब फरमायो मां मोहम्मद उन जो मेहमान थी दुम जे घर में मां मोहम्मद जी उछड़ी वेंदी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो जो महबूब नबी उछड़ी ते सवार सहाबा इकराम जो वडो मजमुआ सहाबा इकराम केड़ा हीला कया हुंदा उठड़ी के गाड़ दिखारे हुंदो उठड़ी के केड़ी केड़ी शयूं दिखारे हुंदो पर उठड़ी उते वेंदी उठड़ी उते वेंदी जाते अल्लाह जो हुक्म हुंदो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उठड़ी हज़रत अबू अय्यूब अंसारी के घर में गई जेको अबू अय्यूब अंसारी जो घर हो वो ही मुझे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिला तू बाबा का डरायो सहाबा के कढो त न कुरान महफूज न हदीस महफूज सहाबा दीन जो रूह अगर सहाबा के का दीन मां कढो खुदा जो कसम न कुरान महफूज हदीस महफूज ब जुमला मका के सहाबा ने शर्म किया मादवा करे के दोस्त ने फरमा छो दिया बोलू का इतना है महबूब मोहम्मद दा सुभान अल्लाह ओ मन ठार मदीने में महबूब मोहम्मद दा मन ठार मदीने में ओ भाकुर में सुतल अज भी ओ भाकुर में सुतल अज भी यार मदीने में महबूब मोहम्मद दा मन ठार मदीने में जिया हयाती में गॾु रोज़े में भी गॾु आयो जिया हयाती में गॾु रोज़े में भी गॾु आयो सजदो न करे तिन थे सजदो न करे तिन थे को धार मदीने में महबूब मोहम्मद दा मन ठार मदीने में अबू बकर उमर जाता ओ ॾिसो केॾा भाग भला ओ सिद्दीक़ उमर जाता ओ ॾिसो केॾा भाग भला
ओ आकाश मिली जन खे आकाश मिली जन खे अमसार मदीने में महबूब मोहम्मद दा मन ठार मदीने में अम्मी आशा जो हुजरो सुभान अल्लाह कोया के अम्मी आशा जो हुजरो ओ जन्नत जो महल आहे अम्मी आशा जो हुजरो जन्नत जो महल आहे उन महल में रहमत जा उन महल में रहमत जा वसकार मदीने में महबूब मोहम्मद दा मन ठार मदीने में जो तिन सावेर जो वेर तो रखे जो तिन सावेर रखे ओ हली पान मदीने से जो तिन सावेर रखे हली पान मदीने से ओ मुनकिर मन जो पानी मुनकिर मन जो पानी बजिहार मदीने में इंशा अल्लाह ओ महबूब दे सुखी इंशा अल्लाह करी महबूब दे सुखी मानी तो अली अहमद दीदार मदीने में महबूब मोहम्मद जा मन ठार मदीने में अल्लाह तबारक व तआला चाहे बख्श रखे जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए वर्षा के सब्र जमीली तौफीक अता फरमाए मोजी तहां जी सभनी जी अल्लाह ताला हाज़िरी पंहिंजे बारगाह क़दस में मक़बूल फरमाए।